लिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ़वजदा अब्दम मिन इबादिना आतैनाहु रहमतम मिन इंदिना व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा। क़ाल लहू मूसा हल अत्तबिउका अला अन तुअल्लिमनी मिम्मा उल्लिमत रुश्दा। क़ाल इन्नक लन तस्ततीअ माइय सब्रा व कैफ़ तस्बिरु अला मा लम तुहित बिही खुबरा। क़ाल सतजिदुनी इंशा अल्लाहु साबिरा वला आसी लक अमरा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इल्म अदब की दुनिया में दस्तूर यही है जीने का, अखलाक से जिया करते हैं एहसान से मारा करते। कदर कुरान द क्या जानन ए दुनियादार नाबीने, कदर कुरान दे जानन वाले वन सुतले शहर मदीने। जिनकी नामों की नहीं है इंतहा, जिनकी नामों की नहीं है इंतहा, इब्तदा करता हूँ उसके नाम से। दरूद शरीफ बोलना। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों, मां अवाजे गया सूरतुल कहफ मां बचार आयतन जी तिलावत जो शरफ हासिल कयो। अज जी हिन महफ़िल में इन्हनि आयतन जे मुतलिक़ कुछ ॻाल्हियूं अवां जे साम्हूं अर्ज़ रखंदुसि। हुज़ूर जन फरमायो, आखिरी दौर में फितना इं ईंदा जीअं तस्बीह जो धागो टुटी पवे, दाणो दाणे जे मथां किरे। इं हर तरफ का एतरा फितना इंदा जो मानू सुबह जो मुसलमान तो शाम जो काफिर।
शाम जो मुसलमान त सुबह जो काफ़िर। माना कॾहिं ॿुॾंदो त कॾहिं इहो छाजे करे जो उलमा सां उन जी सोहबत दीन समझण जो शौक़ ख़त्म थी वियो हूंदो। हिकिड़ो मिसाल आहे शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह जो। शाह साहब वॾो ॾाहो बुज़ुर्ग माण्हू हुयो जंहिं बैतन में माण्हुनि खे कुझु सम्झाइण जी कोशिश कई आहे, पर उन जे बैतन में अल्लामा आए काज़ी लिखियो आहे त 500 बैत जोगिन हिंदुनि भी विझी छॾिया आहिनि। इन जे करे ख़बर न थी पए त शाह साहब जो बैत आहे या हिंदुनि जोगिन जो बैत आहे। पूरी दुनिया में सही माना में किताब महफूज ही अल्लाह जो कलाम आहे। हिन जे हिकु हिकु अखर, हिन जे हिकु हिकु नुक्ते के भी को तब्दील करे न सघियो आहे, न सघंदो, छो त हिन जो मुहाफ़िज़ अल्लाह हो। पर कुछ ॻाल्हियूं उन में भी सुठियूं आहिनि। हुज़ूर जन फरमायो दामा कदर खुज़मा सफ़ा व दामा कदर, तव्हां सुठी सुठी ॻाल्हि चूंडे कढी वठो, बाक़ी गंदियूं शयूं उछले सटो, बस तव्हां हिते भेटियो चङी खां चङाई खणी वठो। कलिमतु हक़िन ज़ालतुल मोमिन, हुज़ूर जन फरमायो हक़ जो कलमो मोमिन जो गुम थियल मतावा सामाना दीवार खां भी मिले, भले दीवार अमल नथी करे त भी तव्हां अमल कयो। अब समझो था अलाए निंड में पे आयो। शाह साहब वेठो दरिया के किनारे ते, बेड़ो पियो अचे। बेड़ो बादशाह जो हो, उनते फौज बैठी ही, इंतहाई सिंगारियल शीशा आईना लगल हुजन उनमें। दरिया जो सीनो चीरींदो उहो बेड़ो पियो अचे, कई हलाइण वारा चपू पिया हलाइन। हेॾां हिकिड़ो बुंड हुयो जेको कॾहिं ॿुॾे पियो कॾहिं तरे पियो। तो शाह साहब फरमायो ओ यारो इहो बुंड ऐं बेड़ो पाण में ॻाल्हाए थो, तव्हां शायद न समझो, मां अब्दुल लतीफ़ समझियो आहे। हाणे इहो ॻाल्हाइण को बुंड के ज़बान त कोन हुई, या बेड़े के ज़बान या वात त कोन हो, इहो हालत जो ॻाल्हाइण। का शइ ॾिसी उन जी हालत ॾिसी का शइ समझी वठबी आहे। इन करे बुजुर्गन लिखियो आहे हिकु ज़बाने काल आहे, ॿियो ज़बाने हाल आहे। मां ॻाल्हायां थो इहा ज़बाने काल आहे, अहिड़ी हालत ठाहियां त उहा ज़बाने हाल आहे। जीअं इमाम अखफश वॾो इमाम हो वक़्त जो, रमज़ान जो चंड ॾिसणो हो, ख़बर न पई माण्हुनि खे त अलाए मौलविन चंड जो फ़ैसिलो कयो अलाए न कयो, रोज़ो रखूं अॼु या न रखूं। असुर जो वीचारा मानी खाई आया त रोज़ो नाहे त नियत न कंदासीं, जो रोज़ो आहे त नियत कबी। पो इमाम साहब ॾे टोला टोला माण्हुनि जा पिया अचनि। इमाम साहब केतरनि खे जवाब ॾे त अॼु रोज़ो नाहे। हाणे ज़बान सां ॻाल्हाइण में पंहिंजो हरज समझई, तकलीफ़ समझई, छा कयईं शागिर्द खे चई हिकिड़ो ॾाढ़ू वठी आ।
शागिर्द जी ॾाढ़ूं रखियो सघूं, ॾाढ़ूअ खे थोरो कटे ॾिसे त टोलो अचे थो पियो, इहो पुछंदो त साईं चंड आहे या न आहे, रोज़ो रखूं या न रखूं। उन्हनि हमराहनि खे ॾिसी ॿ ॾाढ़ूअ जा दाणा वात में विझे, वरी पंहिंजो किताब लिखे। उन्हनि खे जवाब अची पियो वञे त अॼु चंड। हाणे इहो बि ॻाल्हाइण, ॻाल्हि न सम्झो अथव, इहो बि ॻाल्हाइण, पर ज़बान सां नथो ॻाल्हाए, हाल सां ॻाल्हाए थो, वात में विझे थो। मौलवी ख़ुदि रोज़ो न रखियो आहे त चइबो अॼु रोज़ो नाहे। ईअं शाह साहब बि फरमायो, अबा ॾिसो बेड़ो ऐं बुंड पाण में ॻाल्हाइनि था, तव्हां ॿुधो? माण्हुनि चयोसीं असां कोन ॿुधोसीं। फरमाओ मां ॿुधो। साईं ॿुधायो छा ॿुधो? इहे ॻाल्हाइनि छा था? जंहिं बुंड थो चवे बेड़े खे, तूं भी काठी आ, मां भी काठी आहियां, पर फर्क छा है? तूं पाण भी तरे थो पियो, बेड़े खे तो चवे तूं पाण भी तरे थो पियो, पर सवे माण्हुनि खे भी तारियूं, सीर दरिया मां लंघियो थो वञे। छा फर्क आहे? काठी त मां भी आहियां। बुंड चो मां कॾहिं ॿुॾां थो, कॾहिं तरां थो, कॾहिं ईमान जी हालत, कॾहिं कुफर जी हालत, कॾहिं ॿुॾां थो, कॾहिं तरां थो। छा फर्क आहे? इहो सवाल कंहिं कयो? नथा सम्झो, लगे थो मां ढींगरनि ते अटो थो हारियां। अबा को थाल ते झले वियो, अटो हेठ त न वञे। दोस्तो समझो, इहो सवाल कयो बुंड। चई साईं पो बेड़े छा जवाब ॾिनो? शाह साहब फरमायो, बेड़े जवाब ॾिनो त वाकई दोस्त तूं भी काठी आहीं, मां भी काठी आहियां, इन में त कोई शक नहीं, भई काठी हूं, पर फर्क अहिड़ो हिकिड़ो ई आहे, मां ॾखणनि जा वहोला हथोड़ा झलिया आहिनि, रंदा झलिया आहिनि, कारायूं झलियूं आहिनि, मूंखे सिधो काठ बनाए छॾियो अथनि। उन्हनि जी सोहबत में वेही, चङनि रखणनि जी सोहबत में वेही, मां अहिड़ो बणियो आहियां जो पाण भी तरां थो त ॿियनि खे भी तारियां थो। यार तूं भी काठियां, पर तोखे चङनि जी सोहबत न मिली, अणघड़ियल काठ आहीं, पो कॾहिं ॿुॾे थो त कॾहिं तरे थो पियो। ॻाल्हि सम्झो अलाए? हिन दौर में सुठनि माण्हुनि जी सोहबत ज़रूरी आहे, न त ॿुॾंदव तरंदव। अणघड़ियल काठ, अणघड़ियल काठ, भले इहो डीसी डिप्टी बणजी अचे, घड़ींदो ही आ, इंसान ही बनाईंदो आ। इंजीनियर हुजे पर अंदर ठहियल नाहे त इहो इंजीनियर मखलूक जे फ़ाइदे जे बजाय पंहिंजे पेट में रोड ठाहींदो। इन जा सॼा कम होॾे वेंदा। हे हुजे त उमर साईं वांगुर, अबू बकर साईं वांगुर, ही दुनिया के गुलो गुलजार कंदा, पान 18 चतियूं पातल हुंदा, पर माण्हुनि खे आबाद करे छॾींदा। छो त कलामुल्लाह अंदर उन्हनि जो गुलजार बनायो आ, जेका शइ अंदर हूंदी उहा ॿाहिरि निकिरंदी। ॻाल्हि सम्झो थोरी तवजो सां।
इन जे करे हुजूर जन फरमायो इन्नल्लाह ला यंजुरु इला सुवरिकुम व इला आमालिकुम वलाकिन यंजुरु इला कुलूबिकुम। रब साईं तवां जे दिलनि खे ॾिसे थो, तवां जे ज़ाहिर खे। अंदर ठाहियो त चूंड भली थे। हाणे मोबाइल में भलियूं शयूं भी आहिनि, बुरियूं भी आहिनि। बाजार में भी भलियूं शयूं भी आहिनि, बुरियूं भी आहिनि। ये सॼी दुनिया ईअं भरियल आहे। भलाई भी आहे, बुराई भी आहे। हदैनाहुम नजदैन। कुरान में फरमाए असां ॿई रस्ता ॾेखारिया आहिनि। बुरो रस्तो भी हिते मौजूद आहे, भलो रस्तो भी मौजूद आहे। पर अंदर सिधो तलाश सही हुजे त पोइ रस्तो तोखे सही मिलंदो। साईं जन मिसाल ॾिनो, साईं हुजूर जन जी ज़ात बाबरकात। नबी साईं मिसाल ॾिनो। हिकिड़ो दोस्त हो ॿिए दोस्त खे चई त मूं वटि बकरियूं आहिनि भलियूं, तूं ग़रीब आहीं, तोखे चूंड बकरी ॾींदुसि। सुभाणे मुंहिंजे वाड़े में अचे, वाड़ में जेका तोखे पसंदि अचे भली बकरी उहा तूं चूंडे खणी वञ। इहो हुजूर जन जो मिसाल अथव। हिन जो दोस्त आयो, चयो हल सुभाणे अचां थो तोॾे। हिन खे मानी बानी खाराई, चए हल हाणे वाड़ में जेका बकरी तोखे भली नज़र अचे काहे वञ। हिन जो वरी दोस्त चंद्रो हो सफ़ा, अंदर जो कारो। हेॾे होॾे बकरियूं ॾिसी ॾिसी हिकिड़ो किनो कुतो वेठो हो रोलू, उन जे कन खां वताई त इहो मूंखे ॾे। मसलो त इहो ई आहे। हुन चयो सदा हे त रोलू कुतो आहे, ईअं अची वेंदो आहे बकरियुनि में, असांजो पालियल बि न आहे न, सिखियल आहे। इहो छो थो खणे? यार मूंखे इहो वणे थो। मसलो सम्झी? ॻोल्हे ॻोल्हे मोबाइल में ओड़ियूं फिल्मूं, ओड़ा एक्टर, अहिड़ियूं बदमाश शयूं किनियूं कढंदो। अंदर ख़राब आहे त कुतो ॻोल्हींदो। ॻाल्हि सम्झे वला। मसलो इहो आहे बाबा। ऐं तलब ख़राब आहे। इंसान तलब, पहिरियों त तलब पैदा थिए न। चवंदा आहिनि असांजे सिंधीअ में छीकारी न पींदी आहे, उञारी पींदी आहे। हाणे त माल घटिजी वियो आहे, हाणे असां थिया समूरे शहरी। छीकारी जी माना आहे माल खे वठी अचबो आहे पाणीअ ते, पोइ चइबो आहे छी छी। हाणे हुनखे उञ हुजे त पीए। हा साईं, चए थो छीकारी कोन पींदी, उञ अथसि त पाणे तूं छी छी करे न करे पाणे पीअंदियूं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम तकरीर कई, ॾाढी भली, तमाम सुठी तकरीर कई। इल्म जी हद कोन्हे। इल्म जी हद चवंदा आहिनि जेॾो आलिम थे वरी भी पढ़ंदो रहे, पढ़ंदो रहे। उतलुबुल इल्म मिनल महद इलल लहद। तलब कयो इल्म जी ॼाण खां वठी, बंधणे खां वठी वेंदे लहद ताईं। इन करे तव्हां ॾिसंदो ॿियनि नबियनि जूं कहिड़ियूं कहिड़ियूं दुआऊं, पर असांजे नबीअ खे जेका दुआ सेखारी वई उहा दुआ कहिड़ी हुई? रब्बि ज़िदनी इल्मा। पढ़ो त सही, रब्बि ऐ अल्लाह इल्म वधा। यकी पढ़ंदा रहो, माना इल्म वधंदो रहे। यो इल्म जी जाइ ही दुनिया है। रब्बि ज़िदनी इल्मा, रब्बि ज़िदनी इल्मा। सोने के फरमायो, हालांकि नबी साईं जो इल्म घटो सा। हुजूर जन फरमायो ऊती तो इल्मल अव्वलीन वल आखरीन।
मां मोहम्मद के पहिरियन नबियन जो भी इल्म दिनो वियो जेको उन्हन के दिनो वियो उहो भी दिनो वियो पिछाड़ी ताईं जेको इंसानन के मिलंदो मां मोहम्मद के उहो भी दिनो वियो सब खां वडे में वडो मुखे इल्म दिनो वियो पो भी रब चयो चओ रब ज़िदनी इल्मा या उन पैदा पे करे इल्म जी उन तो जी खत्म न थियण खपे हक जे रस्ते जी तलाश पे हले कुरान पे बुधो पढ़ो समझो इन में थको न या गाल समझाया तो मूसा अलैहिस्सलाम भी नबियन जा इल्म बहर नबी भी बहर इल्म जा तकरीर फरमायो ॾाढी भली बुखारी शरीफ में ॾाढी तकरीर क्यों तो हिकिड़ो हमराव थी बीठो साईं तव्हां खां वधीक भी को आलिम आहे त हजरत मूसा अलैहिस्सलाम जी ज़बान खां निकतो छो त नबी के दावा करण जो हक होंदो आ नबी चवंदा मां रसूल थी आयो मुखे अल्लाह मोकलियो आहे तव्हां जे हिदायत या दावा है ना नबी के दावा करण जो हक होंदो आ दिसो यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो इजअलनी अला खज़ाइनिल अर्ज़ इन्नी हफीजुन अलीम मुखे वजीरे खजाना बना हाने पान घुरे तो न वजीरे खजाना बे के हक कोने मुखे अमीर बनाए अजकल तो ये जोश लगो पिया मुला मौलवी भी चन था जेकर असा या जमियत जो भी टिकट में असा हो जाओ अगते अरे मोचड़ा खाइंदे बार खणी कोन सिकंदे हाँ मानू बिगड़िया तो खैर कोन थी सभई कंदे हेडो होठ मथे बार पान न का हुजूर फरमायो जेको पान चवे मुखे दियो फलाणो ओदो उनके न दियो ऐं जंहिंखे ज़ोरी जमात दे अल्लाह इन माण्हूअ जी मदद भी कंदो पर हाणे दौड़ लगी पई आहे मां वॾो थी वञा मां ॿिए खे हक़ कोन्हे वॾे थियण जो नबीअ खे हक़ आहे ॾिसो नबी चए थो इजअलनी अला खज़ाइनिल अर्ज़ इन्नी हफीजुन अलीम मुखे वज़ीर खजाना बनायो मां हिफाजत करण वारो अमानतदार आहियां तव्हांजो रुपयो भी ज़ायो न कंदुसि समझो था न इहो माना नबी चई सघे थो ॿिए खे हक़ कोन्हे बहरहाल मुझे चंद मूसा अलैहिस्सलाम इहो चयो हादा मां हिन दौर में अल्लाह से मुखे सब खां वॾो इल्म ॾेई मोकिलियो आहे पर अल्लाह के मामूली ॻाल्हि भी नबियन जी जेकॾहिं नापसंद हूंदी आहे त उन्हनि खे अगते ॾस ॾींदा आहिनि छो त नबी हूंदो आहे अख मुए दर्दीदा बुवद कोहे अज़ीम अल्लाह वारो तो चवे नबी अख वांगुर हूंदो आहे छो जंहिंखे भी तकलीफ़ पहुचंदी उन में रोईंदो उहा अख आहे उज़वे जंहिंखे भी हथ में तकलीफ़ थींदी ॻोड़ा कंहिंखो वहंदा ज़ोर पेर के तकलीफ़ थींदी ॻोड़ा कंहिंखो वठां अख अजे कुल्हनि में तकलीफ़ आहे गोॾनि में तकलीफ़ आहे ॻोड़ा कंहिंखां निकिरंदा अख त चए थो नबी भी अख आहे जंहिंखे भी तकलीफ़ थींदी रोईंदो नबी आहे रोईंदो नबी अॻवान खे अख हुजण खपे जीअं जाते भी फलस्तीन में जाॾे काॾे तकलीफ़ थिए थी त मौलाना थो रोए ये अखियूं ऐं अख में वरी मामूली वार भी अची वञे त वॾो लॻंदो आहे कुल्हे ते लठ भी लॻी वञे त परवाह न आहे मसलो समझो था अलाए कोन था हुनजो मामूली वार मूसा अलैहिस्सलाम जो चयो त मां वॾो इल्म वारो आहियां हालांकि चवे ईअं हा फौक कुल इल्म ज़ी इल्मिन अलीम हर इल्म वारे खां वॾो इल्म वारो रब ज़ुल जलाल मौजूद आहे रब साईं चयो से वञ भला हाणे तूं पढ़ वञ कंहिंखे चई
जोर सां त जट भी समझ मूसा अलैहिस्सलाम के चे वञी पढ़ वञी तो खां वॾा इल्म वारा मां रखिया आहिनि मुल्क में सही काॾे वञा वॾो किस्सो आहे जे वञे तो मच्छी खण हे जेको सूरत कहफ जो किस्सो तो ॿुधायां मच्छी खण वञ पंध हितां जाथे मजमउल बहरैन अचे ॿ दरिया मिलन पोइ खुर्तुम थी सके थो या नहरे सोएज़ ऐं इन जी छाड़ा थी सघनि थियूं ॿई मिलनि उहा जाइ कहिड़ी ही ॿिनि दरियाहनि जे मेलाप जी खुर्तुम शहर में भी अफ्रीका जो ऐं मिस्र जी नील नंदीअ जो पानी गॾिजे थो वञो ते जाथे मच्छी ज़िंदा थी पवे मुयल मच्छी जीअरी थी पवे मूसा अलैहिस्सलाम जे लाइ मसलो इहो वॾो न हो छो त उन जी लठ भी जीअरो नांग थींदो ऐं उनखे ख़बर हुई त जीअरे करण वारे मूंखे चयो आहे त इहा मच्छी जाथे जीअरी थिए ईअं भी थिए थो असां भी ॾिसूं था पर ईमान कोन्हे अंडो मुयल उन मां जीअरो बचो निकिरे थो न थो निकिरे युखरिजुल हय्य मिनल मय्यित व युखरिजुल मय्यित मिनल हय्य रब तो फरमाए मांजी ज़ात आहे मुर्दा खां जिंदा कढी अचे जिंदा खां मुयल अंडो कढी अचे यो मुंहिंजो पावर आहे मां लठ मूसा जी कान जिंदा नांग थो कढी अचां मच्छी खणी निकता छड़ीअ में विझी मूसा अलैहिस्सलाम सुम्ही पियो यूशे बिन नून संगती हुयो उन वेठो ख्याल कयो ॾिठे त मच्छी निकरी हली वई दरिया में पर हिन के याद न बीठो कुरान शरीफ में ये लफ्ज़ मौजूद फअनसानी फरमाओ बिन्हीअ खे गाल विसरी वई बई विसारे वेठा मूसा अलैहिस्सलाम के भी विसरी वई उन जे शागिर्द यूशे बिन नून के भी गाल विसरी वई इता मालूम थे तो त नबियन के विसारो विसारो जोर सां जोर हे आलिमुल गैब सोच बि इनके समझायो न सादा कुरान में तो ये लिखो पियो आहे नसिया आदम वलम नजिद लहू अज़मा आदम के विसारो थियो पर इरादो न हुस मुझे बेफरमानी करण जो पर गाल विसरी वयस गाल विसरी वे खुद नबी साईं जे लाइ सनुक्रियो कफला तंसा इल्ला माशा अल्लाह ऐ सोना तकड़ न कर कुरान याद करण में असाई तो के विसारण कोन छड़ींदा हां उहो कुछ विसारींदा से जेको असां चाहींदा से उहो तो के विसरी वेंदो गाल समझा असां जे नबी दे ला भी विसारे दी गाल लिखी ऐ हिते सूरत काफ में साफ लफ्जन में लिखियो पियो आ त बिन्हीअ खे गाल विसरी वई यूशे बिन हाज़े यूशे बिन नून खां भी विसरी वई नसिया हूत हुमा ॾिसो हे कुरान में लिखियो पिया नसिया हूत हुमा बिनन हूत चइबो आहे मच्छीअ खे नून भी चइबो आहे हूत भी चइबो आहे अलाह हिन जाइ ते हूत लफ़्ज़ बिन्हीअ खे मच्छी विसरी वई मच्छी जीअरी थी भॼी वई बिन्हीअ खे विसरी वई चइबो त नबीअ खे विसारो थींदो आहे त ग़ैब जो इल्म थियो हाणे हिन सादे खे केरु सम्झाए असांजी ॻाल्हि त ॿुधे ई कोन थो बाबा क़ुरान ॾिस त पोइ सम्झ में ईंदई तर्जुमो ॾिसे पंहिंजे बुज़ुर्गनि जा तर्जुमा ॾिसे छो काॾे वेंदो तर्जुमे में ग़लती कीअं कंदो क़ुरान खे कीअं फेर फार कंदो न थी सघंदुसि हाशा किनारा लिखंदो इधर उधर पर लफ्ज़ जो तर्जुमो नसीह जी माना छा कंदो कीअं विसारो त ज़रूर चवणो पवंदुसि त चए थो पियो नसिया हूत हुमा बिन्हीअ खां मच्छी विसरी वई हुज़ूर जन हिकिड़े दफ़े नमाज़ पढ़ाई त बरकातूं पढ़ी सलाम वराई
ज़ोहर जी नमाज बरकात उन वक़्त में कुछ हुजूर जन के नाराज़गी तंहिं कम ते नाराज़गी थी कोई साहब भी न पियो ॻाल्हाए हालांकि हज़रत अबू बकर साईं उमर साईं सब वेझा वेठा चुप थी विया हिकड़े सां हुजूर जन मजाक कंदो हो उनके चवंदो ज़ुल उज़नैन माना बिन कनन वारो या ज़ुल यदैन बिन हथन वारो थोरो मजाक कंदा उनके गाल आहे साईं ऐं सहाबा जे शान में कुरान हिकड़ी गाल कई आहे त सहाबी अंधन वांगुर लकीर बणजी लकीर जा फकीर ना जीअं असांजा जमायती लकीर जा फकीर मुर्शिद चवे तो इहो मथे आहे अड़े मुर्शिद जा पुट हेॾे कुरान थो चवे तो मुर्शिद थो चवे इहो लकीर जो फकीर आहे अल्लाह से कुरान शरीफ में इहो समझायो आहे लम यखिरू अलैहा सुम्मा व उमयाना सूरत फुरकान जे अंदर लिखियो पियो था आखिर में आयतन में लम यखिरू अलैहा सुम्मा व उमयाना नबी जा यार बोड़ा गूंगा थी कड कोन लगंदा हा तहकीक कंदा हा सोहणे करीम खां घड़ी घड़ी पुछंदा हा मुतमइन थींदा हा पो उन शय के दीन बनाए करे बियन के भी बुधाईंदा हे अंधो बोड़ो थी कड लगे तो बस नबी साईं का भी तहकीक तो करे साहबी बुखारी शरीफ जी हदीस साईं नाराज न थियो अज भला नमाज हल्की थी वई आ छा बरकातूं थी वयूं हन छा हुजूर जन फरमान ना नमाज हल्की को न थी आ साईं पो अज तो अब पढ़ायूं पुछो नबी साईं भी तहकीक कई इन उन जे हिकड़े जे चवण अब दियो खबर अबू बकर दे खबर साईं हा ब पढ़ाई उमर तू बुधा ब हुजूर जन उठी वया बरकातूं भी मिलाया पो तकरीर क्यों इन्नमा अना बशर अंसा कमा तनसौन मां भी एक इंसान आया ये मुखे भी कदे विसारो थे तो जिए तवा के थे तो इजा नसीतु फज़क्किरूनी जने गाल माखे विसरी वने त पो मुखे याद कराइंदा क्यों सुभान अल्लाह या कोई लफ्ज चाहिए नमाज में भूली वने इमाम दा छा चजे छो त सुभान अल्लाह में आहे त अल्लाह पाक आ मना तुम पाक नथो थे जो तो में का गलती थी आ अल्लाह अकबर में इहो इशारो अल्लाह वडो आयल में छा समझ में तो क्या सुभान अल्लाह चवंदे तो हुन के समझ में इंदो त हे पाक अल्लाह जी गाल तो जे तो मामे का गलती थी आ ऐ सुभान अल्लाह चवण सां माफी भी मिलंदी आ इन जे करे उनके सुभान अल्लाह च याद करायो हुजूर पंहिंजे लाइ फरमा मुखे भी गाल विसरी वने त याद करायो नबी साईं के न विसरे याद असां त रोज विसारी बिठाऊं पो नमाज की पढ़ा नबी साईं जो विसारो भी असां जे लाइ हिदायत आहे असां जे लाइ हिदायत ऐं समझ जी गाल आहे त गाल समझो थोड़ी तवज्जे सां हे बई जना आया उते मच्छी विसरी वही अगते पंध क्यों बड़बड़ा हलला हलला भीड़ियों भीड़ियों थकी पया मालूम थियो त नबी थकी भी पवंदो आहे नबी ऐं थकण यो असांजो असांजी वसफा हेॾे हेॾे समझो थोड़ो कुरान शरीफ में फरमाई वला यऊदुहु हिफ्जुहुमा वहुवल अलीयुल अज़ीम आसमान जमीन जे संभालण में अल्लाह थकजे ही न थो छो त अलियो भी आहे अज़ीम वमा मसन्ना मिन लुगूब यहूदी चन पिया अल्लाह सदी आसमान जमीन ठायो सतो दी थकावट भगई अल्लाह से कुरान में जवाब वमा मसन्ना मिन लुगूब रब के लुगूब माना थकावट या थक भंजन
यो रब जो शान ना है या मखलूक जी सिफत आ मां त खालिक ज़ुल जलाल आहियां। नबी के थकावट असां तो के थकावट थे थी त हिते तवज्जो कयो थकजी पया मूसा अलैहिस्सलाम चयो कढ मानी त खायूं थकावट थी आ चइबो त नबी ज़ोर सां नथा ॻाल्हायो अरे न खाईंदा मानी खाइण मामूली ॻाल्हि आहे छा हाँ साईं मानी ईअं खाइबी आहे मानी साईं वॾो मसइलो आहे हाँ बुज़ुर्गनि लिखियो आहे अलाह साईं ईसा ने खे बि चयो त तव्हां ईसा खे मुंहिंजो पुटु था चओ हालांकि उहे ॿई काना या कुला निताम बीबी मरियम भी ताम खाईंदी ही ईसा भी काना या कुला निताम बई मानी खाईंदा हा जेको मानी थो खाए यो त वॾो मोहताज आहे छो त मानी सिज खां सवा न ठहंदी अब मानी सिज न लगे दाना ठहंदा मिट्टी न हुजे पानी न हुजे ऑक्सीजन न हुजे बाह न हुजे मानी पचंदी ॻाल्हायो नथा ये काठियूं न हुजन त मानी माना जेको मानीअ जो मोहताज आ सिज जो मोहताज आ चंद्र जो मोहताज आ खाधे जो मोहताज आ त इहो सभु शइ जो मोहताज आ छड़ो इहो न जेको खाए थो छड़ो खाए थो यो मां नथो चवां हदीस में थिए हुजूर जन ईसा इन खां पुछो ईसा छड़ो खाईंदो बस नथा समझो न तव्हां अबा जेको खाईंदो आहे उहो कॾहिं कढंदो बि त न कढंदो छड़ो खाए ऐं न निकिरेसि त पोइ हाणे सम्झायो यार तुआरो मुर्शिद खाईंदो आहे न खाईंदो आहे वरी खाईंदो आहे त लैट्रिन न वेंदो आहे छा यार हथ बजूं बीठो आहे उनखे समझ में नथो अचे त हिन साजे खे काथो सम्झायूं असां हिते सॼो साफ़ पियो आहे क़ुर शरीफ़ त मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे शागिर्द खे चयो त मानी खणी आ थकावट थी आहे चयो उहा मच्छी त बा पकल ठहियल उहा भॼी वई हुते वमा अंसानी इल्ला शैतान मुखे विसारो शैतान करायो चइबो त बुरी शइ जी निस्बत कंहिं कजे बुराई जी निस्बत शैतान ॾे भलाई जी निस्बत अल्लाह ॾे ॻाल्हि सम्झो था या पंहिंजे नफ़्स ॾे बुराई जी निस्बत पंहिंजे नफ़्स ॾे या शैतान ॾे हज़रत चवंदा आहिनि आदम अलैहिस्सलाम ऐं शैतान हुन भी हिकिड़ी ग़लती कई हिन भी ग़लती कई अल्लाह से फरमायो शैतान के माफ़ी कोन्हे हुनखे कढी छॾे हुनखे ग़लती माफ़ कई छो अल्लाह वटि इंसाफ़ आहे न ग़लती तो हुन जी भी आहे हिन जी भी आहे हिनखे माफ़ी हुनखे माफ़ी छो न वो खुद कुरान में मसलो हल कयो अथसि अल्लाह से शैतान खां पुछड़े छो कई या ग़लती चयो मां सजदो कर न कई छो जे बिमा अग़वैतनी तू मुखे बुलायो तकदीर में लिखी छॾियो हुई हाणे तू करे वॾे सां ॻाल्हाए थो इहो माफ़ कंदुसि ॻाल्हि सम्झो था न इहा बेअदबी हुनखे चइणे तू छो कयो आदम मां तोखे चयुमि त हिन जे वेझो न वञिजे वणजे छो वए त चई रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन रब मां पंहिंजे नफ़्स सां पाण ज़ुल्म कयो आहे साईं तुंहिंजो कसूर न आहे मुंहिंजो कसूर आहे बुराई जी निस्बत पाण ॾे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इज़ा मरिज़तु फहुव यशफीन मूसा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चए तो मुंहिंजो रब उहो आहे जॾहिं मां मरीज़ थींदो आहे त शिफ़ा उहो ॾींदो आहे हालांकि बीमार भी त उहो कंदो आहे पर बीमार चए तो मां थींदो आहियां शिफ़ा उहो ॾींदो आहे माना बुराईअ जी ॻाल्हि पाण ॾे कर
या शैतान ॾे कर शैतान मूंखे भुलाईंदो आहे असाई अलाह न भुलाईंदो आहे अलाह जे मथां ईअं चई त तकदीर में लिखियो तकदीर जा पुट तूं तकदीर ॾिसी आहीं छा अदब सिख कुछ अदब निजाता अदब ताजिस्त अज फजले इलाही बने बरसर बुवद हर जाके खाही जे तो अदब एड़ो ताजा जेको तोखे अदब कंदे त जन्नती जन्नत तो जी लिखियल आहे माफी माफ असे गुनाह माफ छो मस्जिद जो अदब कुरान शरीफ जो अदब सहाबा जो अदब आल बैत जो अदब पांजे वडन जो अदब पाड़े जो अदब अच्छी दाढ़ी वारे जो अदब असे कुरान शरीफ जी पोतीअ जो भी अदब यो अदब ही अदब आ सजो दीन त हिन चयो साईं मूंखां शैतान विसारे छॾियो मच्छी त भॼी वई फिराणी जा फरमा हल बड़ो अरे थकावट तॾी थी आ जो असां मक़सद खां अॻिते निकिता हूं बेसूद कम थींदो त थकावट थींदी न कम वारी शइ में थकावट घटि थींदी आहे ए बेसूद असां हेॾे पंध कयोसीं त थकावट थी पई आहे हलो हाणे वापसि हलूं वया पंध कंदा कंदा साॻे निशाननि रंधनि ते अची पहुता उन मथे उते मच्छी जाथों टपी वई ही उते वरी पाणीअ में जो गिरी त चौधारी पाणी हीअं गोल गार वांगुरु ॼमी बीह रहियो यो मौजूदो हो असे अंदर हज़रत उन पाणीअ में गिरी विया हाणे जेका मां आयत पढ़ी आहे उन ते आया उन में सुरब साईं फरमाए फवजदा अबदम मिन इबादिना पो लधो उते मूसा चइबो त हो गॾु हुयुसि या उन जो ज़िक्र नथो करे जेको अॻ में संगती हुयुसि गॾु न त वजदा चवे हा न असे हा इते गॾु अथसि फवजदा अबदम मिन इबादिना लधऊं बिनी ॼणनि उते बानो असांजे बानन मझा आतईना हु रहमतम मिन इंदिना असां ॾिनोसीं पंहिंजे तरफ़ खां उनखे रहमत सां नवाज़ियोसीं व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा असां उनखे पंहिंजे तरफ़ सां ख़ासि इल्म ॾिनोसीं हाणे इते थोड़ियूं ॻाल्हियूं सम्झनि फवजदा अबदम मिन इबादिना उन वॾे आलिम ख़ज़र खे अब्द थो सॾे छा थो सॾे असांजे बाननि मां हिकिड़ो बानो असांजे बाननि मां हिकिड़ो बानो चइबो त अलाह जा ख़ज़र जहिड़ा खोड़ बाना इन जे करे उलमा लिखियो आहे त ख़ज़र अलैहिस्सलाम सम्झे उन्हनि माण्हुनि मां आहे जेके अलाह साईं जा कुझु बाना हिन धरतीअ ते छॾियल आहिनि कंहिं भुलल खे रस्तो ॾींदा आहिनि कंहिं अलाह वारे खे कुझु सम्झाए वेंदा आहिनि अहिड़ा बाना अलाह जा खोड़ आहिनि उन मां हिकिड़ो ख़ज़र बि आहे ख़ज़र अलैहिस्सलाम इहो ख़ज़र अलैहिस्सलाम ख़ा जी ज़बर सां ज़्वाद जी ज़ेर सां आहे ख़िज़र न आहे ख्वाजा खिजर जट तो चए तो ख्वाजा खिजर ख्वाजा खिजर ना है खज़िर खज़िर माना सावान जाते वेंदो हो उते धरती साई थी वेंदी अंदर वियो उन में अंदर जो कार में वियो तो अंदर ॾिसे हमरा हिकिड़ो सुतो पियो आहे छबराटे ते इहो हदीस में आहे बुखारी शरीफ जी हदीस अंदर पियो आहे चइबो त अलाह साईं जा बाना दरियाहनि जे अंदर बि काथे रहनि था अंदर पियो आहे मथो मूसा अलैहिस्सलाम चयो अस्सलामु अलैकुम तो हुन चयो वालेकुम अस्सलाम अन्ना बे अर्ज़िन सलाम असांजी ज़मीन ते सलाम ॾियण वारो कीअं पहुतो चइबो तो ओॾे माण्हू पहुची हुनजे हिते केरु आयो सलाम ॾियण त अंदरों ई हिन चयो साईं मां मूसा आयो आहियां जो मूसा बनी इसराइल जो हा वरी पुछाई त साईं तव्हां खे कीअं ख़बर पई त बनी इसराइल जो मां मूसा आहियां चए मूसा जय तोखे मुंहिंजो ॾस ॾिनो आहे उन मूंखे वरी तुंहिंजो बि ॾस ॾेई छॾियो इहो गैब न आहे इहो असां इतलाउ अलल गैब आहे
माना ग़ैब ते इतलाउ मिलंदो आहे नबीअ खे वलीअ खे बाक़ी ग़ैब त चइबो आहे जेको बग़ैर हवास जे मिले इल्म इतलाउ खां बग़ैर मिले इतला खां बग़ैर इल्म अलाह जो आहे ॿिए जो आहे ई कोन ॿिए खे अलाह जे तरफ़ां इतलाउ मिलंदो त थींदो न त इल्म तो फरमाओ अब्द चई उन वॾे बुज़ुर्ग खे अब्द छो चई इबादत बाने जो असली शान वो कहीं अल्लाह वाले चो ना उधर तुम दर न खोलोगे इधर मैं दर न छोड़ूंगा हुकूमत अपनी अपनी है उधर तेरी इधर मेरी वो अल्लाह वाले तो चे तुझी बादशाही आ त मुंहिंजी बान पा तू दर न खोलींदे त मां भी दर न छॾींदुसि न छॾींदे जॾहिं चवंदे त मथों रहमत बाने ते वसी पवंदी त मूंखां सवाइ हिन जो ॿियो को दर आहे अब अलाह जी रहमत तॾहिं ईंदी आहे जॾहिं सभु ॿिया दर सम्झो त कोन्हनि वो मौलाना सादी रहमतुल्लाह अलैह किसो लिखियो आहे न बोस्ता में त अल्लाह वारो हो काबतुल्लाह में तवाफ करे सफ़ा मरवा दौड़े जेको भी इबादत करे मथों आवाज अचे कोई कबूल ना है तुझो तवाफ कबूल ना है तुझो तहजुद कबूल आवाज अचे बाकायदे फकीर ॿिया भी ॿुधनि फकीरन चो मुर्शिद तुझो त का शइ कबूल पवे कोन थी पोइ लॻो पियो आहे तूं मथों त आवाज इलो थो अचे ॿुधण त चईंसि उन अल्लाह वारे चो यार कबूल करे या न करे इहो त उन जो कम आहे मुंहिंजो कम इहो आहे त उन जी अबदियत बानप मां न छॾियां बानो थी रहंदुसि एतिरो जो चई त मथों आवाज आहे कबूलस्त गरचे हुनुर नेस्तत के जुज़मा पनाहे दिगर नेस्तत यार जॾहिं तूं ईअं चयो त इन दर खां सवा ॿियो दर नाहे तॾहिं तुंहिंजा किना कोजा अमल भी मां कबूल करे छॾिया सम्झमि त हे बानो मुंहिंजे दर खां वञण वारो इन करे नबी साईं खे काथे भी सैयद न सॾियो अथसि क़ुर में वरी ॿी ॻाल्हि थो ॿुधायां पोइ समय वियो त ॿुधायां न त ठपियां किताब पोइ समय आयो ॿुधो काथे भी नबी साईं खे सैयद न सॾियो अथसि याहया अलैहिस्सलाम खे सॾियो अथसि सैयदम व हसूरम व नबिया पर असांजे नबीअ खे सैयद न हालांकि हुजूर जन पाण फरमा हदीस में आए अना सैयद वलिद आदम मां सरदार आया सारी इंसानियत जो वला फखर पर मुखे वडाई नाहे बियदी लिवाउल हम्द मुझे हथ में झंडो हुंदो अगवाणीअ जो हमद जो झंडो हुंदो सभनी नबियन जो गर्दनों झुकलू होंदियूं मुखे रब चवंदो इरफा रासक या मोहम्मद ऐ मोहम्मद तू मुंह मथे करे वे सलतोता वशफ़े तो शफा तू घुरंदो वञ असां ॾींदा वेंदासीं तू सिफारिश कंदो वञ छॾींदा वेंदा पर कुरान में सैयद न सॾे कन लिखियो त यासीन में या सैयद जो इशारो आहे ये इशारा कढे तो न असल काथे सैयद जो लफ्ज़ ॾेखार असांजे नबीअ जे लाइ इस्तेमाल न कयो अथसि सैयद ऐं हसूरा उन याहया अलैहिस्सलाम लाइ उलमा लिखियो त छाजे करे सैयद मजाज आहे सरदारी मजाज आहे इंसान जे लाइक़ सरदारी न आहे सरदार त सभ खां वॾो अल्लाहो अकबर आहे अल्लाहो हाज़े वॾो बादशाह शानशाह आज़म मालिकुल मुल्क हाज़े ज़ल जलाल वल इकराम वॾी इज्जत ऐं शान जो मालिक शानशाह आज़म रब ज़ुल जलाला असांजी असली सिफ़त बानपा इन जे करे नबीअ खे मजाज न ॻाल्हाए असलियत ते ॻाल्हाए सोना तुझी बानप जे करे तोखे सभ खां मथे रखियो आहे दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है जेको दाणो हेठि वेंदो उनखे मथे खणंदो ॻाल्हि सम्झो अलाए इन जे करे सुभान अल्लज़ी
असरा बि अब्दिही उते भी अब्द हिन वडे बाने के भी चे अब्दम मिन इबादिना अबदियत में फैज मिलंदो आ खसींदो कुछ ना तवा मानन जा बाना थींदो ना मानन जा त कुछ तवा के देणो पवंदो कुछ वो भी दींदो मसलन वडेरे जो तू नौकर आ उन जी में पालींदो आ खीर तू त न पींदे खीर त वडेरो खणदो गाल आहे या ना है पर तोखे खणी मजदूरी भी दींदो जत माना कुछ मिलंदो कुछ दींदे कुछ होडो मिलंदो कुछ पर अल्लाह वट जेको अल्लाह जो बानो आ ना उनके दींदो ही दींदो आ उनको वठंदो कुछ ना यो वडो फर्क आ न से अल्लाह जी बान पे इज्जत आ छो उन में दींदो ही दींदो वठंदो तवा का कुछ भी न वठंदो तवा का अल्लाह छाए ए चिट्ठियों शुरू थी वई नदा चाहे तो तकरीर खत्म क्यों आने दुआ क्यों भला ना हाने बस खत्म थी वियो टाइम चार थी विया न बा हां सवाल निकते सवाल तो आखिर में थींदा आहिनि हाणे शुरू थे बस हाणे ठीक आ तो समझो अब्दम मिन इबादिना असां जे बानन मजा एकड़ो बानो उते वनी दिठऊं त मिली वयो चे तो असां उन के पांजे तरफा इल्म लुदनी दिनो हो मिल्लतुन्ना में लुदनी इल्म छाहे यो मसलो समझो एकड़ो इल्म आहे नबी साईं पढ़ायो सहाबा के सहाबा पढ़ायो ताबईन के ताबईन पढ़ायो तबा ताबईन के ये हलंदे 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 ओ असां जे उस्तादन ते पहुतो वरी असां उतो ढुकड़ो पीतोस यो किया दरिया डिठो थे न वहंदो आ होश में वियो तो मसलो समझो दरिया वहंदो उन मझा वडा बेराज कढंदास वरी बेराजन खां अजे वडा वाह निकरंदा वाहन खां वरी नंढड़ा वाह निकरंदा वरी नंढड़न वाहन खां तो जी जमीन दे अड वही इंदी तो जी जमीन भी सैराब थी वेंदी उन पानी असां जेको हज़ार मैल दरिया काथों तो जे हज़ार मैल परे खां हाने तू पांजी जमीन में यो खणी आए एकड़ो इल्म ई आहे जो असां तवा के उस्तादन खां मिले तो पयो अदा फलाणे खां फिलानो फिलाने खां फिलानो फिलाने खां फिलानो फिलाने खां फिलानो हुजूर जन जे दरिया मजा है पानी वही है बियो इल्म आहे बोकी छिको बोकी बोली ना बोरिंग कबो आ बोरिंग डिठी थे बोरिंग वो कें कबी आ जमीन में हाने बाहरों पानी ना है तो जमीन में था हणो अल्लाह बोको छिको छिक छिको छिक छिक नेठ पानी यो इल्म लुदनी आ ये तो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ना यो बोको था छिक्यो ना ला इलाहा इल्लल्लाह यो बोको तो छिके ला इलाहा इल्लल्लाह अकेली जाए ते वेही असें कुंड में वेही मानुन जे विच में वेही हर जाए ते यो बोको छिक 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 तांजो अंदरा इल्म निकरंदो इहो इल्म लुदनिया यो बाहरों जो उस्तादन खां आयल ना है पांजे अंदर मझा पानी कढी वतो तंहिंजे करे हिते चए त उनखे असां लुदनी इल्म ॾिनोसीं पंहिंजे तरफ़ां इल्म ॾिनोसीं वो इल्म कहिड़ो आहे जेको मूसा खे न हो ॿई ॼणा चढ़िया दरिया में अॻिते ज़िक्र आहे दरिया में वेठा असां ॿेड़े जे मथां ॿेड़े ते हिकिड़ो पखी आयो नंढड़ो एतिरी असां थी सघे थो छा चवंदा फूसड़ी चवंदा छा हेतिरो नंढड़ो पखी थींदो आहे फूसड़ीअ वांगुरु नंढड़ो पखी आयो का नंढड़ी काठी हीअं दरिया ते लटके पई उन ते वेठो वरी हीअं पाणी दरिया में विझी चोंब विझी पीतई वरी हलियो वियो त हज़रत ख़ज़र अलैहिस्सलाम फरमा मूसा ॾिठोई हाणे मूसा अलैहिस्सलाम ते पे मुंहिंजो उस्ताद आहे हिनखे वॾो इल्मु आहे रब मूंखे मोकिलियो आहे न ॾे सम्झे हुनजे दिमाग़ में ॿियूं शयूं पियल आहिनि त हाणे ख़ज़र अलैहिस्सलाम जवाबु थो ॾेसि मूसा ॾिठोई इहो पखी चए हा वॾो चए नंढड़ो साईं सफ़ा चए छा कयईं चए पाणी पीतई घणो पाणी पीतो हूंदई साईं टेड़ो मुश्किल सां
फरमा मूसा तो जो इल्म मूखे कोने मुझो इल्म तोखे कोने सजे जहान जो इल्म मुझो तो जो इल्म यो गदाए जे त अल्लाह जे इल्म जे मुकाबले में ये जिए हिन दरिया मां पखी मामूली टेड़ो खयो आ ये सजी कायनात जो इल्म मामूली आ रब जो इल्म बहरे बेकरा है जंहिंजो किनारो ही ना है एड़ो दरियाव आहे तंहिंजे करे समझ त सब खां वॾो इल्म रब वटि आहे। रब वटि वॾो इल्म तंहिंजे करे इहो चवण त नबी भी ओतिरो इल्म रखे थो पियो यो कीअं सही आहे। अल्लाह जो इल्म लामहदूद आहे उनखे हद कोन्हे अनलिमिटेड आहे अजे उनखे काथे भी चऊं हिते हेतिरो अल्लाह जो इल्म न वो तो अनलिमिटेड लिमिटेड जे अंदर कीअं पवंदो अजे असांखे हे जिस्म लॻल आहे नबी साईं खे जिस्म लॻल आहे ऐं नबी साईं खे ईअं ई दिमाग़ आहे इहो लिमिटेड आहे माना महदूद आहे महदूद जे अंदर लामहदूद कीअं पवंदो लामहदूद पवंदो ई कोन त इहो धोखा न हण न कुछ अकल सां भी गाल समझा ना वरी धोखो लगे बस नबी नबी अल्लाह जो इल्म सागुई ना अल्लाह जो इल्म बेकरार बगैर किनारे जे लामहदूद इल्म आहे बाकिन के महदूद इल्म दिनो जेडो भी वडो इल्म हुजे पर उहे सब महदूद इल्म हिन लामहदूद इल्म जो मालिक अकीदो समझो मानुन के अकीदो भुलाए दी वियो समझे जो पढ़िया आहिनि अकीदो त भी समझा कोन्हनि कुरान शरीफ के गौर से पढ़ो टाइम घणो थी वियो आहे इन करे मां अॻिते तकरीर बंद थो कयां वरी कंहिं ॿिए मौक़े ते वरी इहा ॻाल्हि ई हलाईंदासीं होॾे त हले थी हज़े सूरत कहफ पने अकिल में हर महीने हले थी साईं गुलामुल्लाह साहब हर महीने दर्स कुरान रखंदो आहे उते कम हले थो सूरत यासीन भी पूरो करे विया हूं सूरत आखिरी सिपारो भी हाँ हे सूरत कहफ हले थी पई ये सबक ईंदा उते दुआ है अल्लाह से कुरान जी सही समझ नसीब फरमाए असा समूरे ही अल्लाह जे इल्म जा मोहताज आहियूं मिले इन जे शौक़ रखो तलब रखो हिकड़ी हिकड़ी हदीस जे लाइ नबी साईं जो सहाबी हज़ारे मैल करे वञी ॿुधंदो असां पंहिंजे घर खां उथी थोरो नथा ॿुधूं तो दुआ कयो अल्लाह ताला सही समझ नसीब फरमाए हिकिड़ो हाफ़िज़ शीयन में पढ़ाए थो या कुरान मजीद जी तालीम दे थो छा उन्हनि जो खाइण पीअण अब खाइण पीअण काफ़रनि जो भी जायज़ आहे बाक़ी जेकॾहिं उहो नियाज़ करनि त न खाए बाक़ी घर में जा खाइण पीअण मोकिलनि हे नियत ईअं करे त मां शीयन खे सुधारींदुसि पोइ भली पियो पढ़ाए नियत भली करे है छा न्याणियुनि जी हा रुख़सती कीअं कजे सवले नमूने कजे जेतिरो थी सके उनखे ॾियो पर पोइ तो लिखी भी वञो त मुंहिंजी मिल्कियत मां इनखे हिस्सो भी ॾियो पोइ उहे ॾियनि न ॾियनि मुजरिम उहे थींदा बाक़ी तव्हां पंहिंजो लिखी वञो त मुंहिंजी न्याणियुनि खे भी मुंहिंजी मिल्कियत मां हिस्सो ॾियो शरीयत जेतिरो चवे ओतिरो हिस्सो ॾियो जेकॾहिं तव्हां न लिखंदव त पोइ मुजरिम थींदव पर जेकॾहिं तव्हां लिखी वियो उन्हनि न ॾिनो त मुजरिम उहे रुख़सती सवली जेतिरी थी सघे कजे हरूभरू उन जे लाइ पटताण कर्ज़ा न खणो इहो उन्हनि माण्हुनि जो कमु आहे हिंदुनि जो कमु आहे हिंदू पंहिंजी न्याणीअ खे मिल्कियत मां हिसो न ॾींदा आहिनि पोइ चवंदा आहिनि त ॾाज में एतिरो ॾेई छॾियूंसि था ॼण त हिसो थी वियुसि इहो हिंदुनि खां असां वटि आयो आहे ॾाज हाणे ॾाज न आहे त वीचारो परेशान बीठा चए थो पैसा ॾे भला पोइ ॾाज त न्याणी खे वठी ॾियां ऐं इहो त तूं हराम थो खाए इहो पैसा वठण उन खां इहो हराम पोइ त तूं विकिणी थो ॾे न्याणी विकिणण जेको आहे हुज़ूर जन फरमायो क़यामत जे ॾींहं मां माण्हू छॾाईंदुसि पर न्याणियुनि जे तरफ़ां फरियादी मां थी करे इन हमराह खे ॿधाईंदुसि जेको छॾाइण वारो आहे उहो ॿधाए त पोइ इहो छुटंदो तंहिंजे करे इहे पैसा एवज़ो न वठो जेतिरो थी सघे अदा मूं वटि कोन्हे मां ॿिनि जोड़नि में तोखे ॾियां थो सम्झे नबी साईं पंहिंजी न्याणीअ खे हिकिड़ो ॿ जोड़ा ॾिना हिकिड़ो चकी ॾिनी हिकिड़ो साईं खे चवां मश्क ॾिनी हिकिड़ो साईं खे चवां लिहाफ़ सुम्हण जो बिस्तरो ॾिनो बसि जॾहिं नबी साईं जे हालांकि ॾियनि हा त सोने चांदीअ सां रंगे छॾींदा
समझे नबी साईं वटि को घटि हो छा नबी साईं वटि सभु कुझु हुयो पर उन्हनि पंहिंजो फ़क़्र ऐं सुञाई इख़्तियारी अता कई हिकिड़े दफ़े बीबी ख़ातून जन्नत बीबी फातिमतु ज़हरा हार पाए आई सोन जो हुज़ूर जन सलाम कयईं हुज़ूर जन सलाम जो जवाब न ॾिनो त बीबी साईं चयो साईं अॼु नाराज़ हो छा मूं ते सलाम जो जवाब नथा ॾियो साईं जन खे प्यारी बि ॾाढी फरमाओ न नाराज़ न आहियां हे तुंहिंजी ॻिचीअ में हार छो पातल आहे चई साईं इहो त जाइज़ आहे औरतनि खे सोन पाइण त जाइज़ आहे फरमा ॿियनि औरतनि खे जाइज़ आहे मुंहिंजे घर में त सोन न हुजे न छो मुंहिंजे घर में का ग़रीब ईंदी दिलि में हसरत खणी वेंदी त नबी साईं जी धीअ जेतिरो सोन त हुजे मां वटि दुनिया जी ॻाल्हि मुंहिंजे घर खां खणी वञे मां चाहियां थो त मुंहिंजे घर मां दीन खणी वञे दुनिया जो फ़िक्र न खणी वञे तंहिंजे करे त बीबी साईं उहो हार खणी करे ख़ैरात करे साईं जेको तोखे नथो वणे मूंखे बि नथो वणे सम्झो न त इहा रूबरू वॾी परेशानी न कजे जेतिरो हुजे उन नमूने सां रुख़्सती कजे अल्लाहुम्मा आसिना आक़िबतना फिल उमूरि कुल्लिहा व अजिरना मिन ख़िज़्य दुनिया व अज़ाबिल आख़िरह अल्लाह साईं जन नौजवाननि हीउ प्रोग्राम कयो आहे जेके दोस्त वेठा रहिया रब साईं इन्हनि सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा नौजवाननि जे हिन महिनत खे क़बूल फरमा ॿिन्ही जहाननि जो सभु भलायूं अता फरमा हिननि जो वॾड़ो जेको लाउड हलाईंदो छा नालो अब्दुल कादिर असांजो दोस्त हो वीचारो ग़ुलाम कादिर हा दोस्त हो वीचारो यकी असां सां गॾु जलसनि में हूंदो अल्लाह साईं उन जी क़ब्र खे बि रोशन फरमा जेके बि वॾड़ा सभिनी जा गुज़ारे विया सभिनी खे माफ़ी अता फरमा उन्हनि जूं कमज़ोरियूं दूर फरमा ऐं अल्लाह उन्हनि खे जन्नतुल फिरदौस जो मामिलो सोने नमूने सां उन्हनि खे पहुचा बग़ैर हिसाब जे हुज़ूर जे तुफ़ैले असांजी दुआऊं क़बूल फरमा ग़ज़ा वारनि मुसलमाननि जी अल्लाह मदद फरमा ऐं अल्लाह उन्हनि जी परेशानियूं दूर फरमा ऐं अल्लाह ज़ालिमनि यहूदियुनि खे बर्बाद नेस्तो नाबूद फरमा पंहिंजो फज़लो करम फरमा सल्लल्लाहु अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद।